नाज़रीन वॾी महिरबानी ऐं असां जूं ॻाल्हियूं जनाब रहीम बख्श जाफ़री साहब सां जारी आहिनि ऐं उनजे पॉलिटिकल जेको ज़िंदगी जो चैप्टर आहे उहो हलंदे 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 असां 1975 में हाणे त हुनजी शागिर्द लाइफ पूरी थी, शागिर्द सियासत बि पूरी थी। हाणे असां उन खां पुछूं था त वरी पोइ वक़्त जी चीच में हुन सां केरु केरु मिलंदा आया, कंहिंसां मिलिया ऐं हुन पंहिंजो पस मंज़र बि ॿुधायो। हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका मूं सिखी आहे साईंअ खां उहा हीअ आहे त माण्हू जेकॾहिं नंढे हूंदे खां रेडियो या करंट अफेयर्स ते के शयूं ॿुधंदो थो अचे त उनखे आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण किथे बीठो आहे, दुनिया किथे बीठी आहे, इन जो अहसासु थिए थो। रहीम बख्श जाफ़री साहब सां वरी ॻाल्हियूं कयूं था। हा साईं, पोइ हाणे 1975 अची वई, हाणे उन वक़्तु छा थियो त हीअ जेका बि नेप ते पाबंदी, इहो मूंखे सॼो बाब ॿुधायो न, थियो छा आहे इहो? इलेक्शन में तव्हांखे ख़बर हूंदी, सामाइन खे बि ख़बर हूंदी त बलूचिस्तान में ऐं प्लस तॾहिं सरहद सूबे सरहद में फ्रंटियर में जेका नेशनल नेप ऐं जमीयत उलमा इस्लाम उहे खटी आया ऐं जॾहिं प्रोविंशियल गवर्नमेंट्स ठहियूं ऐं भुट्टो साहब मार्शल एडमिनिस्ट्रेटिव सिलसिलो ख़तमु कयो त उते उहो ख़ुशी सां न शायदि लॻे थो त मजबूरन उन्हनि खे बलूचिस्तान जे जेके हक़ीक़ी नुमाइंदा उन्हनि खे गवर्नमेंट ॾियणी पई। लेकिन उन वक़्तु जूं जेके बैन अल-अक़वामी हालात हुयूं उहे अहिड़े बलूचिस्तान हिकु त पाकिस्तान जे आख़िरी ओलह तरफ़ आख़िरी हद ते आहे, उन खां पोइ ईरान हुयो, ख़लीज हुयो, हेॾां अफ़गानिस्तान ऐं अफ़गानिस्तान खां मथां सोवियत यूनियन। त उन वक़्तु जेका सूरत हाल हुई, शाह ईरान जेको हो उहो न सिर्फ़ु अमेरिका जो पर ईअं थियो त ख़ुदि हिन ख़िते में अमेरिका पस मंज़र में हूंदो, शाह ईरान उन जे बिहाफ ते मशहूरु हूंदो त हीअ जेको पुलिसमैन ऑफ द सेंट्रल एशिया, सेंट्रल एशिया, त उहो पुलिसमैन जो किरदारु जीअं शाह ईरान वटि हो। त शाह ईरान खे पंहिंजे भर में हिकिड़ी बलोच रियासत जेको चङी ख़ासी ख़ुदि मुख़्तियारी सां जेको 73 जे आइन में ठीकु ठाक हुयो ऐं उहा क़यादत इक़्तिदार में अचे जेका मशहूरु हुई आज़ाद ख़ारजा पॉलिसी ऐं आज़ाद जेका उन्हनि जा जेके मुआशी पॉलिसियूं ऐं आज़ाद जेको साम्राट सां या सरमाएदार उन्हनि सां न रह, उहा मशहूरु लीडरशिप उहा शाह ईरान खे या अॻिते पोइ वेस्टर्न वर्ल्ड जेको उन्हनि खे शायदि पसंदि न हो। त पहिरें ॾींहं खां ई वठी माना तव्हां छा था चओ त हीअ जेके बलूचिस्तान में या सरहद में उन दौर में नेप जूं गवर्नमेंट्स ठहियूं JUI सां गॾु, ठीकु आहे, त इहे शहनशाह ईरान जो बि ख़्यालु हो त जेके हक़ीक़ी नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मिले या न उनखे इहो हो त ज़ाहिर मिले त उनखे जीअं त ख़ुदि ईरान में हिकिड़ो बलूचिस्तान बि आहे ऐं उते बि इहो छा आहे त हाणे मां जेकॾहिं तव्हां वटि टाइम आहे अलाए न आहे, इहो हिकिड़ो वॾो किस्सो आहे त इहा असल में अंग्रेज़नि जी जेको हिंदुस्तान ते अंग्रेज़ क़ाबिज़ थिया ऐं होॾां इनक़लाब 1917 वारो आयो त हिकिड़ी फॉरवर्ड पॉलिसी अंग्रेज़नि रूसी इनक़लाब खे हिकिड़े हद ताईं जेसिताईं हू अची चुको हो अफ़गानिस्तान ताईं या ईरानी बॉर्डर्स ताईं, त इहो वेस्टर्न वर्ल्ड जो इहा कोशिशि हुई त हाणे रूसी जिथे पहुता आहिनि त पहुता आहिनि, इन खे कीअं अॻिते वधण खां रोकिजे। त उन वक़्तु जी जेका पॉलिसी पोइ अंग्रेज़नि ऐं उनखां पोइ अमेरिका उनजी जाइ वलारी, त उन्हनि इहो कयो त उन पॉलिसी जो नालो जेकॾहिं तव्हां सियासी हिस्ट्री तारीख़ में वेंदो त उहो फॉरवर्ड पॉलिसी उनखे चवंदा आहिनि। त अंग्रेज़नि पाण खे उन तरफ़ उहो अॻिते वधायो ऐं वधाए अधु ईरान हुन पंहिंजे हुन में आंदो पंहिंजे दायरे असर में, बल्कि बलूचिस्तान खे हिसा करे हिकिड़ो हिसो जेको आहे जेको बॉर्डर हुनजो ईरान ऐं पाकिस्तान जो इंडिया जो
पाकिस्तान पोइ थियो अॻे जी ॻाल्हि थो कयां हिंदुस्तान हा हिंदुस्तान सां उहो बॉर्डर जेको ठाहियूं उन बॉर्डर जो परे पासे बि बलोच जेके रहिजी विया माना ईरान वारे पासे बि बलूचिस्तान बलूचिस्तान हेॾे बि जीअं बलूचिस्तान ईस्ट ऐं वेस्ट पंजाब ओ ईअं हा हाणे उन में बि शायदि ईरान बि उन बलूचिस्तान ते ईअं ई कब्ज़ो कयो बाय फोर्स उते बि जेकॾहिं तव्हां उन्हनि जी हिस्ट्री पढ़ंदो त उते बि काफ़ी जंगियूं थियूं काफ़ी गोरिला वारफेयर बि हली ऐं लेकिन ईरान अमेरिका जे ज़रिए उनजी हिकिड़ी पावरफुल हो इहो बि कब्ज़ो करे वियो त हाणे उन्हनि खे बि इहो ख़तरो हो त जेकॾहिं पाकिस्तान में हिकिड़ी वाक़ियतनि हिकिड़ी फेडरल स्टेट ठही वई फेडरल स्टेट ऐं फेडरल स्ट्रक्चर उते मज़बूत थियो त पोइ सुभाणे ईरान में बि इहे शयूं साम्हूं अची सघनि थियूं बलोच बि इहा शइ अहिड़े क़िस्म जी कोशिशि करे सघनि था आज़री बि करे सघनि था अरब बि करे सघनि था कुर्द बि करे सघनि था त उहो उनखे पसंदि न हो त पाकिस्तान में वाक़ियतनि को फेडरल स्ट्रक्चर ठहे जंहिंमें सिंधी बलोच या जेके उन पठान हुया पश्तून हुया उहो को एतिरी अॻिते वधी अचनि जो उन्हनि उहो पंहिंजो हुकूमतूं ठाहिनि ऐं हिकिड़े मख़सूस दायरे में जीअं इहो हुयो त फेडरेशन खे ॿ टे अख़्तियार ॾियणु करंसी ख़ारजा उमूर या ट्रांसपोर्ट वग़ैरह जो बाक़ी सभु क़ौमी वहदतनि खे मिलनि त उन मां इहे घबरायल आहे ऐं उनजे करे ऐं ॿियो नेब जे तरक़ी पसंदि पॉलिसियुनि खां त सुभाणे हीउ जेको आहे सो ग़ैर जानबदार वर्ल्ड सां बि मिली सघनि था छो त हिननि जो पाकिस्तान पाण खे आस्ते आस्ते वियो RCD तुर्की ईरान सां ठाही वरी सेटो पाकिस्तान जेको पाण खे लियाकत अली खां पोइ उन पाण खे जकड़ाए छॾियो मुख़्तलिफ़ मग़रबी मुल्कनि सां मुआहिदनि में त नेब उन्हनि मुआहिदनि नेब जो प्रोग्राम हुयो नेब जो प्रोग्राम इहो हो त इन्हनि मुआहिदनि खे बि असां जॾहिं ताक़त में आयासीं इन सभिनी खे असां ख़तमु कंदासीं त इहे ख़तरात उन्हनि खे हुआ त पहिरें ॾींहं खां ई वठी इक़्तिदार त उन्हनि खे ॾिनऊं पर कोशिशि इहा कयूं त इहो इक़्तिदार खे कीअं उन्हनि खां वापसि वठिजे पोइ मरकज़ी हुकूमत अहिड़ा कम करणु शुरू कया जो हुननि खे एतिरियूं ॾुखियाऊं पैदा कयूं जो हुकूमतनि खे उन्हनि खे आज़ादातो कमु करणु ॾाढो मुश्किल थी पियो आस्ते आस्ते पोइ हिकिड़े इन नैज ते वञी ॻाल्हि पहुती जो उन्हनि हुकूमत ख़तमु कई उन खां पोइ नेब ते पाबंदी हयूं अञा मूंखे नेब ख़तमु करणु न ॾियो न जी अञा मूंखे ॿ ॻाल्हियूं पुछणु हा नेब जी लीडरशिप कंहिंजे हथ में ई हा लीडरशिप त हूअं बिज़ार त बिज़ंजो साहिब जे हथ में पर सदर इहो ख़ैर बख़्श मरी हुयो मरी ऐं अताउल्ला मेंगल जेको पार्लियामेंट लीडर अताउल्ला मेंगल हुयो वज़ीर अला उहो थियो जेको पार्लियामेंट ठीकु आहे ऐं हुते किथे सरहद में मुफ्ती महमूद वज़ीर हिते ॾिसो न ॿ पार्टियूं हा न हिते जेकॾहिं हिते हिननि खे मिली त उते वज़ारत हुननि खई वज़ारत ऐं हूअं सॼे पाकिस्तान में नेब जो हेड केरु हो वली खान जेके तरक़ी पसंदि रोशन ख़्याली क़ौमुनि ऐं उन्हनि जी वादानियत ऐं उन्हनि जी तरक़ी ऐं ख़ुदि इख़्तियारी या ख़ुदि मुख़्तियारी जूं ॻाल्हियूं तव्हां कयो था त शाह ईरान उन खां ॾिनल हो त उहे समूरियूं ॻाल्हियूं वली खान में हुयूं हा बिल्कुलु हुयूं वली खान ठीकु आहे वली खान में हुयूं उन दौर जी नेब खे अव्हांजो ख़्यालु छा आहे अॼु मुशाहिदो कंदे त का परॾी हिमायत बि शामिल हुई जीअं इंडिया जे हुकुमरान तबिके सां ख़ानदानी तालुको मां तव्हांखे ॿुधायां हाणे सूरत हाल इहा ई त इहो जेको अरसो आहे इहो तव्हांखे ख़बर कोल्ड वॉर जेका तमामु ज़ोरनि ते हुई जेका 45 खां पोइ शुरू थी 50s में कोल्ड वॉर हा 50s में शुरू थी कोल्ड वॉर इहो कोल्ड वॉर जो हिकिड़ो तमामु माना जिते तमामु ज़ोरदार तरीक़े सां मथे उभरी आई नाज़रीन हिते हिकिड़ो वक़फ़ो साई खां पोइ वरी मिलूं था ऐं असां नेब उनजे ख़तमु थियण या भुटे साहिब उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको एक्शन वरितो उन ते जनाब रहीम बख्श जाफ़री सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल असां कंदासीं असां सां गॾु रहिजो